सब साथ दिल की मोहब्बत से सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। बिरादर मुकर्रम, बिरादर अजीज़, जमीयत उलमा इस्लाम यूसी बेर शरीफ जो चेयरमैन मौलाना जमाल मुस्तफ़ा तुन्ने साहब जी हुकूमत हिन अज़ीम शान फ़क़ीद मिसाल कॉन्फ्रेंस में शिरकत नसीब थी। दुआ है त अल्लाह रब्बुल इज़्ज़त तो असांजी हाज़िरी पंहिंजी बारगाह लाइ मंज़ूर मक़बूल फरमाए। स्टेज ते असांजो बुलबुल सिंध ख़तीबन जा सदर हज़रत अल्लामा अब्दुल जब्बार इदरी साहब ऐं भाऊ हकीम अली बड़ो साहब स्टेज ते वेठे इंशाअल्लाह। मां भी मुख़्तसर वक़्त में अव्हां खे कुझु ॿुधाए पंहिंजी जाइ वठंदुमि। दोस्त जेके मोहब्बत से वेठा आहियो, जेके चुस्त आहियो, पंहिंजा ॿई हथ मथे करी वॾी आवाज़ सां चओ सुभान अल्लाह, जज़ाकल्लाह। आक़ल्ब मुनव्वर कलमे सां सद बार नबी जा शुक्राना, वॾी आवाज़ सां चओ न सुभान अल्लाह। आक़ल्ब मुनव्वर कलमे सां सद बार नबी जा शुक्राना, जंहिं घर घर कलमो पहुचायो कलबन मां भगा जंहिं बुतखाना। आक़ल्ब मुनव्वर कलमे सां सद बार नबी जा शुक्राना। आक़ल्ब मुनव्वर कलमे सां सद बार नबी जा शुक्राना। इख़लास शरीयत आदाई भरपूर हकीकत आदाई। इख़लास शरीयत आदाई भरपूर हकीकत आदाई। थियो दीन आया थया ज़ेर ज़बर बातिल जम जाज़ी अफ़साना। जंहिं घर घर कलमो पहुचायो कलबन मां भगा जे बुतखाना। आक़ल्ब मुनव्वर कलमे सां सद बार नबी जा शुक्राना। आक़ल्ब मुनव्वर कलमे सां सद बार नबी जा शुक्राना। इख़लाक़ जो जंहिंखे मोह खोड़ियो ऐं चाह सां उम्मत खे जोड़ियो। इख़लाक़ जो जंहिंखे मोह खोड़ियो ऐं चाह सां उम्मत खे जोड़ियो। जी जान जा दुश्मन थिया पहिरें, जी जान जा दुश्मन थिया पहिरें, पोइ प्यार ॾिसी थिया परवाना। जंहिं घर घर कलमो पहुचायो कलबन मां भगा जे बुतखाना। आक़ल्ब मुनव्वर कलमे सां सद बार नबी जा शुक्राना। कंहिं मोह ॾिसी पिया नात चवने, ओ के मोह ॾिसी पिया नात चवने, ऐं सोह ॾिसी पिया सलात पढ़ने, ऐं सोह ॾिसी पिया सलात पढ़ने। ओ शाक पया ॾींहं रात चवने, अरबी त असांजो आजाना। ओ शाक पया ॾींहं रात चवने, अरबी त असांजो आजाना। जंहिं घर घर कलमो पहुचायो कलबन मां भगा जे बुतखाना। आक़ल्ब मुनव्वर कलमे सां सद बार नबी जा शुक्राना। ईमान अॾियो आ दिल में घर, सो मेहनत उन जे जो असमर। ईमान अॾियो आ दिल में घर, सो मेहनत उन जे जो असमर।
दिलदार विहारो अहिड़ो असर थिया दूर दिलनि जा वीराना दिलदार विहारो अहिड़ो असर थिया दूर दिलनि जा वीराना जो बात में बरंदड़ लात पिरी आरब जी ॾसी जंहिं वाट पिरी आरब जी ॾसी जंहिं वाट पिरी कई अन्य ख़त्म ऐं उसात पिरी थिया पुर सभु सखिणा पैमाना जंहिं घर घर कलमो पहुचायो कलबन मां भॻा जंहिं बुत खाना आ कलब मुनवर कलमे सां सद बार नबीअ जा शुक्राना सुहराब सची तलकीत कंदो सुहराब सची तकलीद कंदो सो पाक नबीअ सां ईद कंदो सुहराब सची तकलीद कंदो सो पाक नबीअ सां ईद कंदो जो साफ़ सफ़ा दिल दीद कंदो सो मान वनी लहंदो माना जंहिं घर घर कलमो पहुचायो कलबन मां भॻा जंहिं बुत खाना आ कलब मुनवर कलमे सां सद बार नबीअ जा शुक्राना आ कलब मुनवर कलमे सां सद बार नबीअ जा शुक्राना।